अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। तहरीक इंसाफ जे बानी जी पंहिंजे पुटनि सां ॻाल्हि ॿोल। अदालती हुकुम तहत पीटीआई बानी जी लंडन में तरसियल संदसि पुटनि कासिम ऐं सलेमान सां फोन ते ॻाल्हि ॿोल कराई वई। जेल अमलदारनि जो चवणु आहे त पीटीआई बानी पंहिंजे ॿारनि सां 30 मिंटनि खां वधीक ॻाल्हि ॿोल कई। अलीमा ख़ान तस्दीक़ करे चयो आहे त पीटीआई बानी जी पंहिंजे पुटनि सां 20 मिंटनि ताईं ॻाल्हि ॿोल कराई वई। पुटनि जो आवाज़ ॿुधी पीटीआई बानी तमामु घणो ख़ुशि थियो। पीटीआई बानी तमामु घणो ख़ुशि नज़र आयो। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त पीटीआई बानी जी अखि जो वधीक मुआइनो करायो वेंदो। पीटीआई बानी जो अखियुनि जो ख़ुसूसी तिबी इदारे में इलाज कराईंदासीं। सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे बयान में वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त पीटीआई बानी जे इलाज ऐं मुआइने जी तफ़सीली रिपोर्ट बि सुप्रीम कोर्ट में जमा कराई वेंदी। पीटीआई बानी जे इलाज बाबति अफ़वाउनि खां पासो कयो वञे। कराची में जमात इस्लामी पारां सिंध हुकूमत ख़िलाफ़ सिंध असेंबली अॻियां एहतजाज। पुलिस पारां कारकुननि खे छिड़विछड़ करण लाइ शेलिंग ऐं लठबाज़ी। पुलिस ऐं कारकुननि में छिकतां। मछरल माण्हुनि जे पथराव सबबि केतिराई पुलिस एहलकार ज़ख़्मी। पुलिस जी लठबाज़ी जमात इस्लामी जो हिकु कारकुन बि ज़ख़्मी थी पियो। 10 कारकुन गिरफ़्तार।